अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं इलियास अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज, मुरतब ताज जोयो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिंधी ॿोलीअ जे आशिक़ जो विछोड़ो, आज़ाद अनवर कांधड़ो। सिंध 20वीं सदीअ में इल्मु, अदब ऐं सहाफ़त जी दुनिया में जेके वॾा माण्हू पैदा कया आहिनि, सिराज लक मेमूण जो शुमारु अहिड़नि वॾनि माण्हुनि जे सफ़े अवल में आहे। सिराज वॾो स्कॉलर, दानिश्वर, नावल निगार, कहाणीकार, अफ़साना निगार ऐं सिंधी ॿोलीअ जो पारखू ऐं आशिक़ हो। हू सिंधी अदब जे आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि मिसाली इंसाननि मां हो, जन पंहिंजी हयाती सिंध, सिंधी ॿोली, सिंधी अदब ऐं सिंधी माण्हुनि जी तरक़ी, ख़ुशहाली, भलाई, बहितरी ऐं हक़नि जे हासिलात लाइ जाखोड़ कंदे लिखंदे गुज़री। सिराज लक मेमूण जो जनमु 24 अक्टूबर 1933 ईस्वीअ ते इल्मी अदबी शख़्सियत मोहम्मद याकूब मेमूण जे घर में टंडे जाम में थियो। इन इब्तिदाई तालीम टंडे जाम मां हासिलु कई। बाद में संदन ख़ानदान हैदराबाद लॾे आयो। मैट्रिक नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद मां पास कयई। BA ऑनर्स ऐं LLB पास। सिराज लक मेमूण नौकिरीअ जी शुरूआति 1953 ईस्वीअ में सिंधी अदबी बोर्ड में नौकिरी करण सां कई। 1955 ईस्वीअ में सिंधी अदबी बोर्ड में असिस्टेंट सेक्रेटरी थियो। 1957 ईस्वीअ में CSS जो इम्तिहान पास करे इनकम टैक्स ऑफिसर थियो। 1970 ईस्वीअ में खेसि इनकम टैक्स खाते मां सिंधियत जी प्रचार करणु, क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद तहरीकुनि में हिसे वठण जे इल्ज़ाम हेठि जबरी तौरु रिटायर कयो वियो, जंहिं बाद हिन वकालत शुरू कई। सिराज लक मेमूण जदीद सिंधी सहाफ़त जो बानी हो। उहो हिकु जुरतमंद ऐं बेबाक सहाफ़ी हो। 1 यूनिट खां वठी MRD ताईं संदसि सहाफ़ती किरदारु उत्साहींदड़ ऐं मिसाली रहियो। पाण रोज़ानी हिलाल पाकिस्तान जो 1972 ईस्वीअ में एडिटर थियो। हिलाल पाकिस्तान में रतीअ जी रिहाण ऐं मुला जी ड्रोड़ संदसि मशहूरु कालम छपजंदा हुआ। सिराज अख़बार में एडिटोरियल सिफ़े खे सघारो बणायो ऐं एडिटोरियल खे जानदार बणाए अवामी मसइलनि जी हिमायत, हाकमनि जे ॾाढ ख़िलाफ़ु एडिटोरियल लिखी माण्हुनि में एडिटोरियल पढ़ण जो रुझान पैदा करण वारो बि संदसि कलम जो करिश्मो आहे। हिन सहाफ़त में अनवर पीरज़ादे, फ़कीर मोहम्मद लाशारी, GN मुग़ल, असलम आज़ाद, नसीर एजाज़, महमूद यूसुफ़ाणी, अब्दुल रहमान नकाश, राज नाथन शाही, हिदायत मंगी ऐं ॿियनि केतिरनि नामियारनि सहाफ़ियुनि खे रोशनास करायो। 1977 ईस्वीअ में डिक्टेटर ज़ियाउल हक़ जी मार्शल लॉ में फ़ौजी सरकार खां डिक्टेशन वठण खां इनकार कंदे रोज़ानी हिलाल पाकिस्तान जी एडिटरशिप तां इस्तीफ़ा ॾिनई। पाण सीन मीम लाहूतीअ जे कलमी नाले सां बि कालम लिखियाई। रोज़ानी जागो में सियासी मंज़रनामो संदसि मशहूरु कालम हूंदो हो। ऑक्सफोर्ड प्रेस वारनि सिराज मेमूण खां सिंधी अंग्रेज़ी लुग़त जी तयारीअ में मदद वरिती ऐं हू सॼे प्रोजेक्ट जो चीफ एडिटर रहियो। 79 सालनि जी ॼमार में सॼी उमिरि सिंध लाइ सोचींदड़ इनकलाबी अदीब सिराज दिलि जे दौरे सबबि लाॾाणो करे वियो। पर हिन जो कलमी पोरियो ऐं सिंध सां बेइंतहा प्यार सिंधी ॿोलीअ जे हिन आशिक़ जी सदाईं यादि ॾियारींदो रहंदो। सिराज लक मेमूण खे ज़िंदगीअ में ई सिंधी अदब में पंहिंजी तख़लीक़ी पोरिये जे करे आला मक़ाम हासिलु हो। संदसि आला ऐं मिसाली किरदार जे करे खेसि वॾो मान, मर्तबो ऐं मञता मिली। हू पंहिंजी ज़ात में हिकु तहरीक ऐं तारीख़ हो। हू अहिड़ी गहरी चीख साबित थियो जंहिं सिंध खे जाॻायो ऐं उत्साह ॾिनो। के माण्हू तारीख़ थियनि था, घायल धरतीअ जे सीने जी अहिड़ी गहरी चीख थियनि था। ज़ाहिर कंहिंखे जाॻाए थी ऐं दुनिया खे बदिलाए थी। सिराज लक मेमूण हिकु घण पासाई शख़्सियत जो मालिक हो। हू चोटीअ जो नावल निगार हो। सिंध जे तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पढ़ण जो जज़्बो सिराज जे लिखणनि ई पैदा कयो। हिन पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसिया, मुंहिंजी दुनिया हेकर व्याकल, मुंहिंजी दुनिया मर्ग तरसना, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल जहिड़ा शाहकार नावल लिखिया। पढ़ाॾो सोई सॾु ऐं मरण मूसिया नावलनि खे सिंधी अदब में आला मक़ाम हासिलु आहे। पढ़ाॾो सोई सॾु अरगूननि ऐं तुरखाननि जे सिंधियुनि ते ज़ुल्मनि ऐं सिंधियुनि जी बग़ावत जे पस मंज़र में लिखियल अहम नावल आहे।
हिन नावेल खे 1970 ईस्वीअ में पहिरियों भेरो शाया थियण खां पोइ एतिरी त मक़बूलियत मिली जो 1970 ईस्वी, 1981 ईस्वी, 1988 ईस्वी, 1989 ईस्वी, 1995 ईस्वी, 2004 ईस्वीअ में 6 भेरा छपियो, जॾहिं त संदसि ॿियनि नावलनि जा बि 3-3, 4-4 छापा छपिया, जेका ॻाल्हि हिकु लेखक लाइ एज़ाज़ खां घटि न आहे। सिराज अल हक़ मेमण सिंधी ॿोलीअ जो सरमोड़ कहाणीकार ऐं अफ़साना निगार हो। हिन केतिरियूं बहितरीन कहाणियूं ऐं अफ़साना लिखिया, जिन में ॿणी ए दर्द हलिया, दिल जा पाछोला, अठूं माण्हू, ऋण जो मौत, रतवरनी रात, पाताल, हिकु मुर्दो 3 लाशा वग़ैरह शामिल आहिनि। अठूं माण्हू हिकु अहिड़े बाग़ीअ जी कहाणी आहे जंहिंखे पकड़ण बाद उबतो लटकाए मारियो वञे थो त जीअं खांसि राज़ मालूम करे सघिजे। रतवरनी रात, हिकु मुर्दो 3 लाशा कहाणियुनि में संदसि फ़न बुलंदियुनि ते पहुतल आहे। ॿणी सिंधी अदब जी हिकु लाज़वाल कहाणी आहे। ऋण जो मौत हिकु फ़लसफ़ियाना नोयत जी कहाणी आहे। मतिलबु त हिन सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ु भरपूर नमूने लिखियो। हिन जिते सिंध जे सपूतनि जे दास्ताननि खे पुरअसर अंदाज़ में बयानु कयो, उते धारियनि हुक्मराननि, अरगूननि, तुरखाननि तोड़े पंहिंजनि वॾेरनि ऐं जागीरदारनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ु बहादुरीअ सां लिखियो। हिन जिते मदी ख़ारिज ऐं उॾोही खाधल क़दरनि ते तनक़ीद कई, उते हिन सिंध जी तारीख़ी ऐं सकाफ़ती बरतरी बि चाही। संदसि कहाणियुनि ऐं अफ़साननि जा मजमूआ ए दर्द हलिया 1961 ईस्वीअ में, अठूं माण्हू 1985 ईस्वीअ में उनजो सबूत आहिनि। पाण मुआशी मसइलनि बाबति हिकु किताबु इल्म मुआशियात बि लिखिया आहिनि, जेको निसाबी किताब तौरु अॼु बि पढ़ियो वञे थो। सिराज अल हक़ मेमण सिंधी ॿोलीअ जो वॾो तर्जुमे निगार बि हो। हिन चूंड अमरीकी अफ़साना, सिंध जी इक़्तिसादी तारीख़, ॾखण मां थो सिज उभिरे, चीन जे हारियुनि खे ज़मीन कीअं मिली ऐं ॿिया किताब तर्जुमो कया। उन में को बि शक न आहे त संदसि तर्जुमे वारे कम खे बि वॾी मञता मिली। हिन ड्रामा पिणु लिखिया। सिराज अल हक़ मेमण सिंधी ॿोलीअ जो वॾो पारखू हो। हिन सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति वॾो तारीख़ी ऐं इल्मी कमु कयो। सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति मुख़्तलिफ़ नज़रिया बयानु थींदा रहिया आहिनि। डॉक्टर ट्रंप सिंधी ॿोलीअ जी हसब नसब बाबति यादगार ऐं मिसाली कमु कयो। हिन 1872 ईस्वीअ में सिंधी ॿोलीअ जो ग्रामर छपायो ऐं सिंधी ॿोलीअ बाबति पंहिंजी तहक़ीक़ में ॼाणायो त सिंधी ॿोली संस्कृत मां निकिती आहे ऐं उन 11वीं सदीअ में हाणोकी सूरत वरिती आहे। सिंध जे माया नाज़ आलमनि ऐं अदीबनि काके भेरूमल, डॉक्टर गरबख्शाणी ऐं मिर्ज़ा कलीज बेग बि डॉक्टर ट्रंप जे नज़रिए जी पुठ भराई कई ऐं सिंधीअ खे संस्कृत जे लाइक़ु धीअ या शाख सॼियो। जॾहिं सिंध जे बरख आलिम ऐं मुहक़िक़ डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच हिन सिलसिले में राय हुई त सिंधी सामी सथ जी ज़ुबान हुई, पर सिराज अल हक़ मेमण सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति तहक़ीक़ ऐं दलीलनि सां लिखियो ऐं साबित कयो त सिंधी संस्कृत जी ॼाई न, पर संस्कृत ख़ुदि सिंधीअ जी मरऊन मन्नत आहे। सिंधी ॿोली संस्कृत खां बि क़दीम आहे। सिंधी ॿोलीअ जे असुल नसुल ऐं लिसानियात बाबति 1964 ईस्वीअ में छपियल संदसि किताबु सिंधी ॿोली मिसाली हैसियत रखे थो। सिराज अल हक़ मेमण शाह लतीफ़ जे शाइरीअ जो बि वॾो पारखू हो। हिन शाह लतीफ़ जी मज़ाहिमती ऐं क़ौमी शाइरीअ जी केतिरा ई मज़मून ऐं मकाला लिखिया ऐं सिंधी क़ौम खे शाह लतीफ़ जे शाइरीअ ज़रिए क़ौमी ऐं इज्तमाही शऊर ऐं मज़ाहमत जो पैगाम ॾिनो। सिराज अल हक़ मेमण जदीद सिंधी शाइरीअ जो बि वॾो पारखू हो। धरतीअ जहिड़े शाइर शेख अयाज़ ऐं सिंध जे अवामी ऐं क़ौमी शाइर उस्ताद बुखारीअ जी शाइरी फ़न ऐं फ़िक्र ते संदसि मज़मून ऐं संदनि किताबनि जा मुहाग लिखी हिन सिंध जे ॿिन्ही अज़ीम शाइरनि जी शाइराणी अज़मत खे असराइते नमूने बयानु कयो। सिराज पाण शाइरी बि कई। कराचीअ खे वफ़ा खे हवाले करण ख़िलाफ़ु कराची जे उनवान सां हिकु शाहकार ऐं तारीख़ी नज़म लिखियईं, जंहिं उन वक़्तु वॾी शोहरत हासिलु कई हुई। सिराज अल हक़ मेमण सिंध जो वॾो क़ानूनदान हो। पाण सुप्रीम कोर्ट जो सीनियर वकील हो। इनकम टैक्स जे क़ानून ते खेसि वॾी महारत हासिलु हुई। पाण शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ़ ज़रदारीअ जो वकील बि रहियो, पर हिन खां हुकूमती दौर में को बि फ़ाइदो न वरितो। हिन कॾहिं बि सरकार खां का बि मराहत न वरिती। खेसि निगरान हुकूमतुनि में वज़ारतुनि जूं आचूं बि थियूं, पर हिन ठुकराए छॾियूं। खेसि 1996 ईस्वीअ में सिंधी लैंग्वेज बोर्ड जे चेयरमैनशिप जी आछ कई वई
पर हिन ठुकराए छॾी। हिन चयो त सिंध जे घर लैंग्वेज बोर्ड न सिंध जी घुर लैंग्वेज बोर्ड न पर सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जी आहे। अॻिते हली संदसि ऐं सिंध जे दानिशवरनि जो उहो मुतालिबो 1991 ईस्वी में पूरो थियो, पर सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटी, सिंध एजुकेशन ट्रस्ट ऐं सिंध फ्रेंड्स सर्कल जे बानियुनि मां हो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटीअ जी मेंबर जी हैसियत में सिराज जे घर में थींदड़ गॾिजाणियुनि में शरीक थींदी हुई। सिराज लक मेमूणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटीअ जे ज़रिए सिंध जे दानिशवरनि ऐं ॾाहनि जे वेझो आंदो। सिराज लक मेमण वक़्त जे हाकमनि आॾो कॾहिं बि न झुकियो ऐं न ई विकियो। हिन जो कंध ऐं कलम पंहिंजे धरतीअ माउ जे आॾो ई झुकियल रहिया। हू सिंधी अदब जो इनक़िलाबी ऐं मज़ाहिमती किरदारु हो, जंहिं सॼी हयाती सिंध जे हक़नि लाइ कलमी जिहाद कयो, हक़ ऐं सच लिखियो ऐं सिंध ऐं सिंधी ॿोलीअ सां मींहं जो नातो निभायो। सिराज सिंधी अदब, सहाफ़त ऐं तहक़ीक़ जो हिकु बाब। तारिक अज़ीज़ शेख। सिराज हैदराबाद जे भरमे टंडे ॼाम जे सरसब्ज़ ऐं नंढड़े ॻोठ में 24 अक्टूबर 1933 ईस्वीअ में पैदा थियो। संदसि वालिद मोहम्मद याकूब मेमण तालीम जे शोबे सां वाबस्ता हो। सिराज साहब जो पंहिंजे वालिद जे असर जे करे तोड़े पंहिंजे अदबी मिज़ाज सबबि शुरूअ खां लिखण पढ़ण सां घाटो वास्तो रहियो। अदबी माहौल में अॻिते वधण सां गॾोगॾु हिन वकालत में बि कामयाबियूं माणियूं ऐं मुल्क जे माया नाज़ कानूनी माहिरनि में शुमारु थियण लॻो। नाविल निगारीअ में सिराज सिंधी अदब जी मयारी ऐं तारीख़ी नाविल निगारीअ में सिराज सिंधी अदब खे मयारी ऐं तारीख़ी नाविल ॾिना। कहाणियुनि लिखण खां बि अॻे हिन नाविल निगारीअ में दिलचस्पी वठणु शुरू करे छॾी हुई, जॾहिं त इर्तिकाई तहरीरुनि में हिन तर्जुमा कया हुआ। 1953 ईस्वीअ में ॾखण मां थो सिज उभिरे नाले नाविल हिन तर्जुमो कयो। उन खां पोइ चूंड अमरीकी अफ़साना 1958 ईस्वीअ में तर्जुमो कयईं ऐं उन साल यानी 1958 ईस्वीअ में ई सिंध जी इक़्तिसादी तारीख़ जो तर्जुमो कयईं। संदसि तबज़ाद लिखणनि जी शुरूआति 60 वारे ॾहाके खां शुरू थिए थी। संदसि कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ 1961 ईस्वीअ में ए दर्द हलिया जे नाले सां शाया थियो। उन खां पोइ ॿोलीअ जे हवाले सां मुख़्तलिफ़ बहस रुनमा थिया। सिंधी ॿोलीअ खे कंहिं मुहक़क़ संस्कृत जी धीअ थे चयो त कंहिं वरी उनखे सुमेरी ॿोलियुनि मां निकितल थे चयो, पर सिराज वॾी महिनत सां तहक़ीक़ करे आलमी माहिरनि जे दलीलनि ऐं पुख़्ते यकीन सां साबित करे ॾेखारियो त सिंधी ॿोली सिंध जी असलूकी ॿोली आहे। उन जा वारिस सिंध जा क़दीम बाशिंदा ई आहिनि। उन ई बहस दौरान हिन महिराण में नई ज़िंदगी रिसालनि में मज़मून पिणु लिखिया, जॾहिं त लिसानियात जे बैनुल अक़वामी उसूलनि ऐं माहिरनि जे नतीजनि खे आॾो रखंदे हिन सिंधी ॿोली किताब लिखी पंहिंजो नज़रियो पेश कयो। हीअ किताब 1964 ईस्वीअ में शाया थियो, जॾहिं ॿोलीअ जे हवाले सां माहौल में गहमा गहमी हुई। उन साल सिराज इल्म मुआशियात किताब पिणु लिखियो, जंहिंमें मुआशी मसइलनि ते नज़र विधल आहे। सिराज सिंध जी तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पढ़ण जो शौक़ु ॾियारियो। जन सिंध जी तारीख़ अॻे न पढ़ी हुई तन सिराज जा नाविल पढ़ी पोइ सिंध जे तारीख़ खे पढ़ियो। सिंध जे हिन बेमिसाल नाविल निगार अरगुननि ऐं तुरखाननि जे ज़माने जी तारीख़ खे पढ़ाॾो सोई सॾु नाविल में पेश कयो, जंहिंमें सिंधी क़ौम, सिंध जी सूरत हाल ऐं धारियनि जा ज़ुल्म सिनेमा जे परदे ते फिल्म जिया नज़र अचनि था। वॾी ख़ूबी सां हिन तारीख़ी नाविलनि जी शुरूआति कई। सिराज खां अॻे मोहम्मद उस्मान डीपलाई ऐं डॉक्टर गरबख्शाणी तारीख़ी नाविलनि में तब आज़माई कई हुई, पर अहिड़ी कामयाबी माणे न सघिया जहिड़ी सिराज खे मिली। सिराज उन नाविल जो ॿियो हिसो मरण मूसिया जे नाले सां लिखियो, जंहिंजी कामयाबी पिणु अॻूणे नाविल जेतिरी थी। उन खां पोइ सिंध में धारियनि जे मुख़्तलिफ़ दौरनि ते हिन टे वधीक नाविल मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल ऐं मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना लिखिया। सिराज जे नाविलनि जो सिलसिलो सिंध जे तारीख़ जी तरतीबवार बाबनि जियां आहे। हिन नाविलनि सां गॾोगॾु कहाणियुनि जो हिकु ॿियो मजमूओ अठूं माण्हू 1985 ईस्वी धारे पिणु छपायो, जॾहिं त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते संदसि मज़मून ऐं मक़ाला पिणु अख़बारुनि ऐं रिसालनि में शाया थींदा रहिया। हिन हिलाल पाकिस्तान अख़बार जी एडिटर तौरु पिणु फ़र्ज़ अंजाम ॾिना ऐं पंहिंजे सहाफ़ती किरदार खे बि मञायो, जॾहिं त केतिरियुनि ई अख़बारुनि में कालम पिणु लिखंदो रहियो।
सिराज शाह लतीफ़ के हवाले से पिण मकाला लिखिया। ख़ास तौर ते शाह जी सियासी ऐं मज़ाहमती शाइरीअ ते इन आमरीअती ॾींहंनि में भी जुरत सां कलम खणी शाह जी ॿोलीअ में सिंधी क़ौम के पैगाम ॾिनो। सिंध जो ही नसर नवीस न फ़क़ति कहाणीकार, नावल निगार, ॿोली जो माहिर ऐं कालम निगार आहे, पर नसर जे हवाले सां ऑलराउंडर रहियो आहे।